वाह जो इन चमड़े में फातो आहे जेदी मल दिस सूमर सां गंढियो बीठो आहे अॼु अहिड़ो तो अशर कयांसि जे सूमर सां गंढिबो ई कोन। सूमर खुश आ? अरे या काने देर तू बिल्दी करे भाई। अरे जमींदार मीर मोहम्मद आचा बिस्मिल्लाह अचो बाच अचो जमींदार साहब अचो। यो बुद्धो पीरल यो पीरल हल वारो कर मथे चढ़ लचदा आया हल। मीर मोहम्मद यो पीरल की लाए तो मां लाए तो चा जमींदार केड़ा हां केरा? अरे मां मीर मोहम्मद और कुंदर पुट। हां जेदा तू मीर मोहम्मद आही वो जमींदार केरा? जमींदार तो मां है ना तू सा कुंदर पुट के मुझाए ना। अरे छा देड़ती बिड़ती चढ़ बण ते लाए लच पीरल चढ़ बण ते चढ़ यो मुझे हुकुम ए चाते बोली बाबा मीर मोहम्मद को खड़ो हो गोले अणो से तो लट करे ना बाबा। मतलब तू असा कुंदर पुट नी लट के बिंद तक करे हां तेरी चवा तो चढ़ ना तो चपड़ गोल कर। पर मीर मोहम्मद तू बस कर साथे की न तो वण ते चढ़े हल बाबा चढ़ इज्जत सां लट लाए ले। बाबा मीर मोहम्मद जेकर किरा ते टंग बा भरी पे तो पो मां बैठो न सुबह फकीर जे टोली में शामिल कराइंदो साईं काठ जी रेडी छराए पिनाई दई। अरे हल हिम्मत कर जल्दी कर। मीर मोहम्मद यार करी तो जुल्म थो तुम्हारा इने के धिक्का दे गोट मकर कटोस न मीर मोहम्मद चढ़ा दो सूलियत है। चढ़ मोरा तू ना मजे मुबाला चली मर मरे छदी नहीं जे मरे असल में मां तो साकड़ो मशकरो करन आयो। मशकरो न मशवरो मीर मोहम्मद मशवरो। हां ठायो तकली गाल बुध तो ये डिंबू लई न अचे। हां कुछ यार सोरा मां सिभाणी के एड़ी शे देन चाहे तो जो खुश थी ने ओ कोने शहर में दीदान यो गेटअप गिफ्ट चाहो गिफ्ट। हां यो हाने बुधा छा दियास सोचणो पवंदो। हां वो जल्दी सोच जल्दी। यार मीर मोहम्मद मत तो फिर बा। अरे वो मथे के बद ने अरे पीरल की पीरल बता लगी तो जंग बड़ी भाई लगी तो बाप बड़ी बेड़े ओ चलो भाई जंगा बांग अजी भागो जो सदाई खुशन जो ख्वाहिश खणी जींदो रहियो आहियां पर हालात मूंखे सदाई सूरत सां सिलाड़े रखियो। यार हाणे मां थकिजी चुको आहियां। इएं न चओ चाचा जेकॾहिं तव्हां मूंसां गॾु हूंदो त मूंखे हौसलो मिलंदो ऐं मां सभिनी ज़ातियुनि जो ज़हर जाबिर खे प्यारे सघां जेकी हुन असांखे ॾिना आहिनि। रहमान खे पक्का है त हिन बेड़ में तूं मार थी वेंदे ऐं मूं में एतिरी हिम्मत कोन आहे जो तो जहिड़े शहज़ादे जो लाश पंहिंजनि अखियुनि सां ॾिसी सघां। ऐं हिन ॾांहुं ॾिस जॾहिं तुंहिंजे लाश मथां वार खोली पार कढजी उन वक़्तु हिन जो अक्षर छा हूंदो? रहमान मूंखे ख़बर आहे तूं मूंसां तमामु घणी मोहबत कंदो आहीं। शायद कायनात जो को भी मर्द औरत सां एतिरी मोहबत कंदो हूंदो पर शायद मां तोसां तो जेतिरी मोहबत नाहे कई। मुंहिंजी मोहबत
मुंहिंजी मोहबत ॿिनि मर्दनि में विरहायल आहे। छा इन मर्दन में छा छा तू मुझसे मोहब्बत नथी करी? हाँ रहमान, मां तोखां वधीक हिन सां प्यार कंदी आहियां। तोसां त मोहब्बत मुंहिंजी जवानी में थी, पर ही तो उन वक्त खां प्यार कंदो आहे जॾहिं मां मां जे पेट में हुयसि। ॼमण खां वठी हिन महिल ताईं ही मूंसां मोहब्बत जो नातो निभाईंदो थो अचे। रहमान, पोइ तूं ॿुधा, मां हिन सां बेवफ़ाई करे तोसां वफ़ा कीअं कयां? बाबा जे मरण खां पोइ मां सम्झंदो हुयसि त मां यतीम थी चुको आहियां, पर हिन थोरे वक्त में मूंखे एतिरो प्यार मिलियो जेतिरो प्यार मूंखे बाबा जी अम्मा न पिया ॾेई सघां। रहमान, हाणे फ़ैसिलो तोखे करणो आहे। तूं पंहिंजी ज़िद ते क़ाइम रहंदे या असांजी मोहब्बत जो मान रखंदे। शायद असां टे चीर जुदा न रही सघूं। शेर वारा टई भार छिता थी विया, पर वारदात जो को मुंह सिर नज़र ही कोन थो अचनि। बोलो, भली सबूत नहीं मिले न, पर आखिर में शक उन्हनि जो असांजे मथां ई बीहंदो। हाँ, मेरा भी जाबिर खान दे आयो तो चोरी मोटराए दे। ओए, छा चयसि जाबिर खान? जाबिर खान जो त ॼण 5 ई आङुर के में और की उहो ईअं त मेहराब खे चई त पुटनि जे घरां पंहिंजो सामान सड़ो खणी निकिरी अचे तो तुंहिंजी ॿी बि शादी करायां थो ऐं चोरी बि मोटराए थो ॾियां। मतलब त जाबिर खान जो तीर सिधो निशाने ते लॻो न, पर मेहराब जो कंदो छा? मेहराब खे पंहिंजे घर में कोन रखंदो, कंहिं ॿी जाइ में रखाईंदो। मां सम्झी वियुसि त किथे रखाईंदुसि, ऐं इहो कमु असांखे ई करणो पवंदो त मेहराब खे किथे गुम करणो आहे। खमीसा तू या कुछा खेर कुछ तो मिल गया यार, तो मैं कम हां कम कर। ए अब दे सुमर किथे नजर कोन है खमीसा इते ही हुंदो छो खैर आ न कम करा त भला मुखे बुधायो यार यो पुछणो त ये जेको सोबत फकीर आ, यो वाकई फकीर आ या एंटी बुटी तो करे चवी त पुछी अचांस त मीर मोहम्मद चवे पियो त तू वाकई फकीर आहे या न। बस बस कत वडो नो ते गाल तो वडी करी हवाने पुछ त दादा तो पुछो त मूं जवाब दिनो। जवाब तो जी त मीर मोहम्मद तो चए त तू फकीर आहे या न, मुझे नाल तो पुछे त पंजा नंढा फकीर मुंह ते छड़े मां पे पिन दो वता। हां दे बढ़िया मुजो मतलब त अरे बस कर पंजे मतलब पाण वटि रख मावनी पाण तो साथी फकीर फकीर आहे या गंदा जो गंदा मुझे मतलब त हाँ जी बाबा थी आयो पर छा बाबा साईं मुझो शक हाणे पक में बदलजी वियो आहे।
अमा सिपियानी में हाणे तर जेतिरी तब्दीली ना आई उहो भला कीअं? मुंहिंजी उमिरि ॾिसो भला, मिर्चनि वारा पकोड़ा मां बर्दाश्त करे सघंदुसि। ख़ैर आहे दीनू बाबा, ही सिपियाणी लाइ आख़िरी चांस आहे। इहो अञा बि न सुधरी त पोइ मां बि रईस नवाब बणिजी वेंदुसि। उहो रईस जंहिंजो सिपियाणी कॾहिं तसवुर बि न कयो हूंदो। ना जी बाबा, एतिरो गुस्सो न करियो। असां बनी जो खाधो मीर मोहम्मद जे नाले कराए पाण सिधी तरह अमा सिपियाणी खे इहो न्यापो कयो त तोखे हाणे मीर मोहम्मद सां रहणो पवंदो। दीनू बाबा अलाह करे त पोइ मीर मोहम्मद सां न त हुनजो ॾाढो बुरो असर थींदो। भला मीर मोहम्मद जो हवाले? मीर मोहम्मद त हाणे ख़ुशि आहे, पर सूमर वारनि मां मूंखे ख़बर पई आहे त बहादुर रहमान पंहिंजो पाण में विढ़ी पिया आहिनि। पाण में विढ़िया आहिनि या बहादुर वारा रहमान सां विढ़िया? बाबा साईं ख़बर इहा पई आहे त सोबत जे चवण ते रहमान वञी बहादुर सां विढ़ियो आहे। पक बहादुर बदमाशी कई हूंदी, इन जे करे ई सोबत हिनखे सिधो कयो आहे। हाणे चोर लभंदा त सिज ओला खां उभरंदो, ना हक न्याणी वेचारी जो कूड़ो कसम खणी ममड़ो जान छॾाए वेही रहियो। हा जाई तू हरू भरू बाबा मत शक थी करी, बाबा ही कॾहिं बि नथो करे सघे। हा इहो पिढ़े जो कम न आहे त पोइ कंहिंजो? हा ही सुबुह खाणी बुखिया उञा निकरनि था, सॼो ॾींहुं रुली रुली वापसि था मोटनि, हिननि खे चोर नथा लभनि। चोर माण्हू हा कि जिन त कोन हा जो गायब थी विया। काॾे गायब थींदा इहे चोर खान, इहे ढाड़ेल खान। ॾिस त कीअं थी मनी बि लभे ऐं चोरी बि मोटे। बाबो चोर ॻोल्हींदो जंहिंजी गोॾनि खां हेठि नज़र ई कोन थी पए। बाबा हे ॿुधाए घणा आहिनि? अरे ॿ आङुरियूं, हाणे ॿियो वरी खणियूं आहिनि। आङुरियूं टे, बाबा खे बचियूं नज़र अचनि। हाणे त हिन को चोर लभनि। पोइ चोर लभनि कोन था, अखियुनि सां ॾिठई न त चोर माण्हू आ कि जिन त कोन हा जो गायब थी विया। अल्लाह तोडी वरी शुरू कई कुॾ। बाबा ज़ेबूअ खे छॾ, पहिरियां इहो ॿुधा त इहो थेलो काॾे थो कयो वञे। चोरनि जे पोयां थो वञा, जेसिताईं चोर न लभंदा कोन मोटंदुसि। बाबा चोरनि जो ॾस पतो पियो अथई छा? अरे बाबा ॾस पतो पए या न पवे, तूं ॾिसजां त इहे चोर चोरी बि ॾींदा ऐं मेहराब जे पेरें पई अची माफ़ी बि वठंदा। वॾी ॻाल्हि आहे शरीफ़। बाबो एॾो मुड़ुसु माण्हू कॾहिं खां वठी थियो आहे जो चोर हिन खां पहिरें पई माफ़ी घुरंदा। असां हिनखे ईद जे वॾे ॾींहुं बि पहिरें कोन पवंदाऊं, वरी चोर हिनखे पहिरें पवंदा। हालत ठका त ॿुध न बाबे जा। अरे मेहराब जी तव्हां पुट न हिन तोडी वटि इज़त कान्हे, बाक़ी मूंसां बि को ॿाहिरि निकिरी हलो न, ॾिसो त मुंहिंजी केॾी इज़त थी थिए। ठहियो बाबा ठहियो, हाणे राड़ू ताड़ जंहिंजी न हिन ॻोठ में साबा जहिड़ी रनज़ाल इज़त न करे ॿियो केरु इज़त कंदुसि? शेर इहो ममड़ो अटकल कयूं, घर छॾियूं थो वञे। चोरनि खां ज़मीन जा कागज़ वठी समूरी मिल्कियत विकिणी छॾींदो, पोइ वेठा हाय घोड़ा कजो। तोडी तूं कोन सुधरंदी, 600 शैतान मुआ हूंदा तॾहिं तूं जाई हूंदी है। कुछ बि चओ, मुंहिंजे आङूठे खे बि परवाह कोन्हे। शेर हिन मोए ममड़े खे ॿधी वियारियो ऐं ज़मीन जा ॿिया कागज़ ठारायो। तव्हांखे ज़ेवरनि मॾी ऐं इज़त जो को बि फिक्र कोन्हे त पोइ मां कोन थो वञा। बाबा असांखे मॾी न खपे, सिर्फ़ चोर आणे ॾे। चोर ॼाणनि असां ॼाणूं। हाणे कई न मुड़सनि वारी ॻाल्हि, ॿिनि ॾींहंनि में चोरनि खे कन खां पकड़े तव्हांजे पेरनि में अची उछलींदुसि। अलाह थी तोडी डावण पिया थी न, हाणे ॾे कुॾ त ॾिसां। बहादुर सुठी ख़बर इहा आहे त मूंखे बनी जो खातो मिली वियो ऐं बुरी ख़बर इहा आहे त अदा भाॼई जे चवण ते खातो मीर मोहम्मद जे नाले ते कराए छॾियो ऐं इन ई करे मां सुभाणे शहर थी वञा, अदा सां झगड़ो करे खातो पंहिंजे नाले कराईंदसि। त पोइ छा कयां? हिन चरिये सां हिकु पल बि गुज़ारींदे मूंखे त अज़ाब थो लॻे। इहो चरियो त कॾहिं बि खातो मुंहिंजे नाले न कंदो। हा मां सम्झी वियमि, मीर मोहम्मद खे मिठो ज़हर पीअणो पवंदो। मां एतिरो सब्र करे सघां अलाए न, मुंहिंजो त हिन घर में हाणे दम थो घुटिजे।
सदा कमू मुझी मां के मुझी शादी जो केडो फिक्र आ एक गरीब घर में न थी रहे ओते दी मुझे करे जुतियों गसाईंदी ओ छोरा जेके तहां मूंखे जुतियूं वठी ॾिनियूं न अरे उहे त तहां ते वसाईंदे कसी वयूं पर तहां कोन सुधरियो बनो पारा तरफ बंदा तू यो अम्मा जी आवाज में के तो गलाए अरे का टेट चिनड़ी हुंदी जेका सा अम्मा जी आवाज में दी गलाए जिनड़ी अथा पज त पजू अम्मा की गोले छु पानी ने जिनड़ी सा मोड़ी थी ओ छोरा मनु खमू खुदा जी बाहर में मैं गर्मी में मरा दी दर खोलियो अरे जिनड़ी न थई अम्मा थई अम्मा तो के समझो ता अम्मा है अरे मुझो नालो जो बताई जेको साबा जो सही पुट होंदो न ते जिनड़ी जी मां के ताकत ना है जो ने जो नालो वठे छोरा न करो काने विया हो मार खुदा जी पयव हां ये ते छो न हो घर अम्मा असा तो गोठ का बाहर व्यासी पर तोके नानो मेहराब बंद करे व्या छा अरे न मेहराब जी कही मजाला जो साबा सा सीनो सा है ये जामड़ी आई जाबुआरी रन उहा ची चोरी चोरी मुखे अंदर बंद करे वया कमरे में चंगो हाने भी दिसे न मां भी सजे गोठ में न ख्वार कयास न तो मुजो नालो भी साबा ना है पाण के समझेला छाती साथी मां भी हाने ये के तो जाबू ने ते टॉप पायो घुमे हां साबा के न सुना तो कोने साबा जे सिर में तो सत को थे ने अरे रे अम्मा सा के पानी फिरिया हाँ चोरा जो फोन कई तई पक्क सा पैसा खुटा हुंदई बंद कर फोन नाइन मुंह वटि पैसा चाचा फराज न तो गलाए मां थी गलाए नज़ीरा हाँ साईं असा के बियो छा गुरजे तू शहर वनी गलाहण सिखी वई आई छोरो किथे आ हां चाचा मुझे भरम में बैठो आ फोन दे छोरे के फोन दे तो मां दिसास चाचा इसी कौन सकनेस बाकी फराज जो आवाज बुधी सकने हाणे गाड़ी ना न फोन दे हारिस जाबिर खान अहिड़ा हालत है फैसले में बोस्की जे पटके बदलण खां पोइ बि तोखे सुकून न मिलियो हाँ भाई रमज़ान खे अॻुवाट कराए छॾ इन मसले खे ख़बर आहे मूंखे ख़बर आहे त तूं शेर सां गॾिजी करे मुंहिंजो पटको लाथो आहे अड़े हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध इन तो वारी जोणे कॾहिं फोन ते ॻाल्हाइण सिखियो आहे ई शहर आहे बाबा तुंहिंजो ॻोठ न आहे जिथे औरतुनि खे ज़मान बंदि करे जीअणो पवंदो आहे अरे बस कर मूंखे सॼी ख़बर पइजी वई आहे त तूं शहर में छा थो करी इज़त सां मोटी ईंदे या मां बंदोबस्त कयां मूंखे ॻोठ मोटी अचणो हुजे त तोसां सीनो ई न सायां जेका तो मूंसां कई आहे न उहा मुंहिंजी दिलि में आहे दिलि में हिकु भेरो तूं मुंहिंजे हथ अच
खुदा जो कसम मां तोखां अहिड़ो असर कंदुसि जो सॼो ॻोठ ॾिसंदो ई कमीना कंहिं जाइ जा। अरे केड़ी खुशी में तो खटम थोड़ा बुलाएंगे तो थोड़ा अच्छे बाबा तू बात में तो कर या मां साथ मुझे इतनी जमीन लिखी दी है तो मुझे गणन में नहीं थे और मैं बड़ो जमींदार थी वहां फिर न कजा बड़ो जमींदार। अरे आहीने में मुंह ॾिठो थई बड़े दुआ कर सोट नवाब के जे तो के मानू कयो। अरे वो मैं मानू ना हां हूं वरी केड़ी तुझे बदन वट जमीनू सच त चवाए थो नवाब कान सही न मोहांडरे के बनी दींदो मोहांडरो तो ने ॾिस घणी जगह तो हाणे बूत में अले बाऊ तो बनाई पर इर्ती बिर्ती करी चढ़े टिक टिकी दे तू मुखे टिक टिकी चढ़ी दे मुखे लाल खान के हा हा हाणे जो हाणे इते जो ते चढ़े जा टिक टिकी दे उन सा वडन जमींदार ना इर्ती बिर्ती करी हां छा जोड़े जमींदार या तुजी भेण जी तो ते मेहरबानी आ जे सट नवाब खान तो के 20 एकड़ जमीन ॾिनी आ 150 एकड़ जमीन साल जी थई उन्हें जे कर ले थो करे आही पाठन खाण जड़ो साल मुजी जमीन मुजी लई छोन क्या तुजो छावनी है सजे गोठ में ले कंदो कर पर लाल खान जी जे लगे आची त ले न कंदो कर उठन के भी चोरा बा पाराय छया ओ तुंगड़े छाई टायो उठने घोड़े जी गाल न कंदो कर मुखे खबर आ घर में लबे तुंदो गडा कोन उठन के चोरा बा पाराय वडो जमींदार हम सामने गट कंदो कर हल हल लुथड़ा यो बंगलो थई चाचा मेहराब जब मैं तो कह रहन जला जाबिर खान हुक्म दिनो आ ए छोरा मुसा मजाक न कयो तहां जी मुसा मजाक ठहे दी या मजाक न सच्चा हाणे तो हिते रहणो पवंदो। अरे तहां त चओ पिया त उते बखमल जा बिस्तरा हूंदा हिते त पुराणियूं रिलियूं पयूं आहिनि। जाबिर खान तो के ठाए अची बकमल जे बिस्तरे ते सुमारींदो मूंखे निंड बि हिते कान्हे ईंदी हिते पखो बि कोन्हे मुंह में रत थो रही आहे जो मच्छर पी वञनि मां हिते कोन्हे रहंदुसि मां वञा थो। अरे वॾी काॾे थो पी हिते जॾहिं रड़ियूं करणियूं अथई न भली कर हिते ॿुधण वारो केरु ई कोन अथई। अरे पर मां ॾोहो कहिड़ो कयो आहे जो मूंखे आज़ाब था ॾियो तो तोखे जाबिर सुबुह जो ॿुधाईंदो हाणे तव्हां सभु ॿाहिरि हलो इनके कयूं था बंदि। अरे डर बंद न कयो अरे पानी भी कोने को मां तो मरी भी तुम अरे न मानी न पानी आ अरे अरे मां तो बताओ अरे चौथा ये कयो अरे अरे मां मरी भी